अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक गॾाऊं आहियां संझा सैयद। हल्ला से हेडलाइंस तरफ। कोरोना में मुकम्मल लॉकडाउन न करण ते हुकूमत मथां तनकीद कंदड़ हाणे पाण जलसा करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म इमरान खान जो सियालकोट में वापारियुनि खे ख़िताब। इमरान खान मुल्क में कोरोना के फैलाव जो जिम्मेवार अपोजिशन के जलसन के करार ॾींदे चयो आहे त अपोजिशन वारा कोरोना के रोकण लाइ को बि सहकार नथा कनि। जलसन सबबि मुल्क जी कुंड कुर्च में कोरोना पखिड़िजी रहियो आहे। पंजाब में नओं मकानी निज़ाम आणे रहिया आहियूं, जंहिं तहत मेट्रोपॉलिटन सिटी जो निज़ाम बि मुतारिफ़ कराईंदासीं। अप्रैल खां पोइ सिधी रीत मेयर जूं चूंडूं करायूं वेंदियूं। मौलाना फजल रहमान की सरबराही में इस्लामाबाद में पीटीएम जो मुशावरती इजलास। बिलावल भुट्टो ज़रदारी, मरियम नवाज, परवेज रशीद, एहसन इकबाल, शाहिद खान अब्बासी, शरीर रहमान ऐं ॿिया अॻवान शरीक। इजलास में लाहौर जलसे ऐं पीटीएम जी ईंदड़ हिकमत अमली ते गौर विचार। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, मौलाना फजल रहमान ऐं अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ विच में फ़ोन ते राब्तो। टिनी अॻवाननि पारां राब्ते दौरान मुलाक़ात करण ते इत्तफ़ाक़। सिंध काबीना बरसातुनि दौरान फौत थियलनि जे पोइरनि खे 1 लख रुपयनि जो मुआवज़ो ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। बरसात दौरान मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि जे ज़ख़्मियुनि खे 25 हज़ार रुपया मुआवज़ो ॾियण जी मंज़ूरी। घर तबाह थियण जो मुआवज़ो 25 रुपया मुक़रर। सिंध काबीना बरसात मुतासिरनि जी मदद लाइ वफ़ाक़ी हुकूमत खां 4 अरब रुपया घुरी वरिता। बरसात सबबि नंढे कारोबार ऐं फसलनि जी तबाही ते मुतासिरनि खे रिलीफ ॾियण जो फ़ैसिलो। आबाद घरनि ऐं नंढनि वापारियुनि खे टैक्स छूट ॾियण जी बि मंज़ूरी ॾिनी। वॾे वज़ीर जो चवणु आहे त बरसात मुतासिरनि जी माली सहायता लाइ वफ़ाक़ी सरकार खे ख़त लिखियो। पाकिस्तान में कोरोना केसिस में तेज़ी सां इज़ाफ़ो थियण लॻो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 60 मरीज़ हयात थी विञाया वेठा। 2963 नवां केस ज़ाहिर। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर कोरोना जे हिफ़ाज़ती उपान ते अमल न थियण करे हफ़्ते अंदरि वधीक पाबंदी लॻाइण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। संदसि चवणु आहे त कोरोना जे हिफ़ाज़ती उपान ते पहिरियां वांगुरु अमल दरामद न नज़र अची रहियो आहे। तंहिं करे एहतियाती उपान ते अमल न कयो वियो त शायदि हफ़्ते खां पोइ ख़दशो आहे त वधीक पाबंदियूं लॻाइणियूं पवनि। गुज़िरियल 10 ॾींहनि में कोरोना जी शरह में 4% इज़ाफ़ो थियो। अवामी मेड़ाकनि ते पाबंदी मथां बि अमल न थी रहियो आहे। हैदराबाद में कोरोना विघे वधीक हिकु मरीज़ फौत। हैदराबाद ज़िले में कोरोना सबबि फौतुनि जो अंग 149 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा वधीक 69 केस साम्हूं आया। कोरोना सबबि बंदिश बावजूदि लतीफ़ाबाद में स्कूल खुलण ते इंतज़ामिया जी कार्रवाई। स्कूल सी एडमिनिस्ट्रेटर गिरफ़्तार। मोरो में असिस्टेंट कमिश्नर की अगवानी में हददख़िली ख़िलाफ़ ऑपरेशन। हददख़िलियूं हटाइण दौरान म्यूनिसिपल अमले ऐं शहरनि में चकरियूं मुंहुं मारी। पुलिस 25 दुकानदारनि ऐं सियासी समाजी अगवाननि ते ड्यूटी अटकाव जो केस दाख़िल। कोर्ट जी भरिसां कोर्ट बंगलो में हददख़िलियुनि ख़िलाफ़ ॿीहर ऑपरेशन। इंतज़ामिया पुलिस जी मदद सां केतिराई दुकान गैर क़ानूनी ॼाणाए डाहे पट करे छॾिया। खैरपुर में एएसआई बिलावल वसाण के कत्ल में घुरबल टियों ऐं मुख्य जवाबदार गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार ज़ाहिर राजपूत खे ॻुझी इतला ते कार्रवाई कंदे पंजाब मां गिरफ़्तार कयो वियो आहे। करमपुर भरिसां ॻोठ निहाल बखराणी में बखराणी बिरादरी जी ॿिनि धीअरुनि में कारहें जे तकरार तां झेड़ो। 5 महीननि जो ॿारड़ो मारिजी वियो। 8 ॼणा ज़ख़्मी। इस्लामकोट भरिसां ॻोठ जोगलार में प्लाट जी मालिकी तां मेघवाड़ ऐं नारे जा बिरादरी जी ॿिनि धीअरुनि में झेड़ो।
3 औरतुनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल। शिकारपुर में एसएसपी ऑफिस अॻियां नौजवान जो नाज़ुक उज़वो कटियल लाश हथ। न्यू फौजदारी पुलिस लाश खे सिविल अस्पताल खणाए आई। लाश जी सुञाणप निज़ामुद्दीन चांडियो नाले सां थी आहे। मीरपुर ख़ास में स्टेशन चौक तां पीनू फ़कीर जो लाश ठाहियो आहे। सुञाणप न थी सघी। मलीर वेझो सुपर हाईवे ते कार जी टक्कर में वाट वेंदड़ माउ ऐं पुट फौत थी विया। हिकु ॼणो ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। दड़ो वेझो हिकु हफ़्तो अॻु रोड तां ज़ख़्मी हालत में हथ आयल ॻोठाणो फौत थी वियो। कुबो सईद खान लॻ ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टक्कर, हिकु ॼणो फौत, हिकु ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल। पाकिस्तान सूदो सॼी दुनिया में करप्शन जे ख़ात्मे जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में जागरता रैलियूं कढियूं वयूं। कराची में एंटी करप्शन खाते जे चेयरमैन मोहम्मद इकबाल मेमण जी अॻवानी में जागरता रैली कढी वई।